मूंखे यादि आहे नंढा हूंदासीं असांजे घर को महिमान ईंदो न मां चरी थी पवंदी को महिमान अचे सही पोइ असांजी अम्मा ठरी पवंदी कढी हिते गोथरी रखंदी घर में उन मां रुपयो कढी ॾींदी चवंदी वञी पुट पा बेसण जो वठी आहे 2 किलो खीर वठी आहे ॿी आने में डबल मिलंदी एॾी भई गॾो खाए गॾो मरी पए 2 किलो बसर हुन में अची वेंदो 2 किलो पटाटा बची वेंदा 2 पा सावा मिर्च बची वेंदा वो खीचा ऐं कचरियूं सभु कंहिंजे घर जेको आहे सो दॿा भरिया पिया हूंदा पोइ महिमान अचे सही पोइ तई चढ़ंदी अॻे थोरी गैस हूंदी तॾहिं साईं चुल्हि हलंदी अॼु खां 45 साल पहिरीं चुल्हि वीचारी ॿारींदी पोइ उन ते पहिरीं पट जेको आहे 4 खीचा 4 कचरियूं तरी त 8 प्लेटूं तयारु थी वेंदियूं उन्हनि मां हा वरी सही पकोड़ा तरजंदा पूरियूं तरजंदियूं फुल्का पचंदा पापड़ पचंदा वरी हेॾी सारी ॿुधायांव डबल ओहो चप चटणी गॾु पोइ महिमान वेहंदो खट ते तॾहिं पलंग कोन हूंदा खट ते वेहंदो विच में पोइ जेॾी महिल प्लेटूं रखंदा वेंदासीं महिमान बि तिरकंदो वञी वाॾण ते वेहंदो हा पोइ महिमान खे मुकूं ई खाराईंदासीं खा गुॾीअ जा कंहिंजे लाइ लोड़े आई आहियां खा हा पोइ भले महिमान वञी 3 ॾींहं घर लोड़े न असांजो कहिड़ो मतिलबु हाली प्लेटूं पूरियूं कराईंदासीं हींअर उहो ज़मानो ई कोन्हे एस ऑडियो मतलब एस हींअर कंहिंजे बि घर महिमान थी वञो भले सुबुह 5 बजे लहो गाॾीअ मां हर कंहिंजे घर में ट्रे तयारु पई आहे हूंदी आहे न हा सभिनि खे ख़बर आहे न मूं लोड़ियो आहे न कंहिंजे बि घर सुबुह 5 बजे महिमान थी लहो पहिरीं कबट खुलंदो उहा ट्रे ढिड़िंग निकिरंदी ॿाहिरि पोइ सिधी महिमान जे कर्मनि में खणो न उन में छा हूंदो आहे ख़बर अथव 6 उन में 6 प्यालियूं हूंदियूं आहिनि हिकिड़े में काजू हिकिड़े में बादाम हिकिड़े में किशमिश हिकिड़े में ॾोॾियूं हिकिड़े में बिस्किट हिकिड़े में नमकीन पोइ महिमान जे अॻियां ढिड़िंग खणो न कंहिंखे तोखे खणो ऐं वरी खणी ॾिसो 2 बादामनि में हथु विझो माई जे अखियुनि जा दोॾा ॿाहिरि निकिरी ईंदा मूं 600 रुपए किले वारी वेठो खाए बिस्किट खण न गुॾीअ जा पिणे खाईंदो गुड डे फुसे खाराईंदसि बिस्किट खा नमकीन खा हल्दीराम गुॾीअ जा नथो पुॼी सघिजे समय जो बदिलाव आयो हिकु दफ़ो हिकिड़े शादीअ में वञिणो जया खे चई वियुसि मुंहिंजो जया हूं घणे भाङे मां अकेलो वेंदो आहियां शादी मुरादी में कंहिंजे पार्टीअ ते वेंदो आहियां अकेलो वेंदो आहियां हुन जिन खे कोन खणाए वेंदो आहियां छो जो मां जॾहिं शादी करे आयुसि त मूं उन ई ॾींहुं कसम खणी छॾियो त हिन रथ खे 12 महीने में हिकु दफ़ो रुगो रथ यात्रा जे ॾींहुं घर खां ॿाहिरि कढिबो हा मूं त कसम खणी छॾियो त हिन रथ खे रुगो 12 महीने में हिकु दफ़ो रथ यात्रा जे ॾींहुं घर खां ॿाहिरि कढिबो हिकिड़ी शादीअ में वञिणो पियो छो जो उहो मुंहिंजो दोस्त हो हुनजी घरवारी वरी मुंहिंजी जया जी साहेड़ी हुई उहा हुनखे धार कार्ड ॾेई वई ऐं मुंहिंजी पहिरियों पुटु थी परणायां तूं पक अचिजां मुड़ुसई खां त लाॾा बॻाराया आहिनि पर तूं पक अचिजां हाणे जंहिं ॾींहुं शादी हुई उन ॾींहुं चयोमांसि मुंहिंजो जया सुबुह चई निकितुसि मुंहिंजो जया अॼु गोपीअ जे पुट जी शादी आहे राजूअ जी ऐं मूंखे मिंथूं कयूं अथई ऐं हुनजी घरवारी तोखे धार फोन मुंहिंजो रत पी वियो सॼो ढुक कोन बचायो अथई भई जया खे खणाए अचिजां त अॼु 9 बजे जी पार्टी आहे मां पाण 8 बजे अची वेंदुसि तूं तयारु थी वेझा मां बि तयारु थी बसि मूंखे छा रुगो वॻो मटणो आहे ऐं पंहिंजो पाण खणणो आहे चई भले चई मां रखी हूंदसि हिते मुंहिंजो रखी पई अचिजां शाम जो मां त 8 जी जॻह ते पाण समय 8 बजे आयुसि ॾिसां त जया ई कोन्हे ॿारनि खां पुछो मुंहिंजो पुटु माणे चई मम्मी त ब्यूटी पार्लर में वई आहे ॼण चंदी खुद जी शादी में वञिणो हुजेसि पुछीसि बुछड़े बुण जी उहा त कंहिंजी पगड़ियुनि ते वञे न तॾहिं बि पहिरीं 2 कलाक वञी वेंदी आहे हुते ब्यूटी पार्लर में हा भई बिल्कुलु ढंग सां अच्छी साड़ी अच्छो तिलक अच्छी चंपल बिल्कुलु मैचिंग हिकु ॾींहुं भुल में कारी पातई त सम्झ में ई न अचे माई आयो केरु आहे रंग पको अथसि न कलर वञण जी गारंटी उन में हिकिड़े ॾींहुं मूं ॾाढ़ी वेठे लाथी सो मां ॾाढ़ी खां पोइ क्रीम हणंदा आहियां फेयर एंड लवली चई छा पिया हणो मलाई पिया हणो छा मुंहिंजो न ये क्रीम आहे फेयर एंड लवली जी छा थींदो आहे मुंहिंजो फेयर जो मतिलबु सुहिणो थींदो आहे
ठीक है। ॿिए ॾींहुं 8 ॾह वठी आई क्रीम जूं ट्यूबूं सॼे शरीर खे वही मली। 2 ॾींहंनि में पूरियूं कई 10 वरी 10 ॿियूं वठी आई। ईअं करे हफ़्तो खनि कम हलाई। हफ़्ते खां पोइ मूंखे चई हेॾा मुंहिंजे त कलर में कुझु फ़र्क़ु ई कोन थो पए, तव्हां ॿी का आणींदा आहियो या? मां चयो छो? चई 70 खनि मूं पूरियूं कयूं आहिनि 7 ॾींहंनि में, पर अञा त को असर ई कोन थो अचे। मूं चयो जया इहा माण्हुनि जे लाइ आहे, मेहनि जे लाइ कोन्हे। मेह खे त ॿ मण हण न क्रीम थींदी आहे अची, नथो पुॼी सघिजे माण्हुनि सां। जॾहिं वई हली ब्यूटी पार्लर में, राति जा 9:45 थिया, 9:45 थिया, दर खुड़कियो, घंटी वॼी दर खोलिया, मूं त सुञातो ई कोन। मुझे माफ़ करो माता जी, चई माणे जी माता जी। वाइड़ा सुञाणी कोन थो छा? डाको ॾेई पियो अथई छा? आवाज़ कढी त पोइ उन मां मूं सुञातो ई त मुंहिंजो पंहिंजो ई माल आहे। ऐं सुञातो छो कोन? जो जया उन ॾींहुं झिंड लाराए आई। हिकिड़ी झिंड लथल, वरी उन में बि वारनि में के 150 खनि गोल गोल बकल ई बकल चइनी पासे, ॼण जीअरो जिन थी आई। उड़े मुझे छा कराया आई? चई झिंड लाराए आई आहियां। मुझो कंहिंजी? चई पैसनि में तुंहिंजी, वारनि में मुंहिंजी। मरी वियासीं। जंहिं पोइ 150 त ॾेई आई हूंदी। चई न सुञा 150 ब्यूटी पार्लर में वई हुअसि। ही ॾिसी नी, ॾिसंदो हेयर स्टाइल ठाराई आहे। मुंहिंजो पोइ चई 2500 ॾेई आई आहे। वरी 15 ॾींहंनि खां पोइ बकल कढाईंदसि 1500 ॿिया 4000। मुंहिंजो जिन मूं सॼी उमिरि ॾाढी वारनि ते कोन आहिनि 4000। नथो पुॼी सघिजे त कहिड़ो कारो मुंहुं कहिड़ो कजे। नेठि मुंहिंजो हाणे त 10:15 जी थिया न, पार्टी पूरी थी वई। चया चई पूरी सिंधियुनि जी पार्टी आहे, 11 बजे शुरू थी वई। हा घोट कुंवारी 12 बजे ते स्टेज ते ईंदा। तूं हल तो सही। वियासीं जी शादीअ में वियासीं। तव्हां कंहिंजे बि रिसेप्शन में वञो न, पोइ ॾिसंदा हुते मेन गेट ते मुड़बी 2-4 बीठा हूंदा आहिनि, कोट सूट पाए, टाइयूं बायूं। हा पिया स्वागत कंदा आहिनि माण्हुनि जो। अचो अचो अचो, बरो ॾियो, माल खोड़ आहे, लिफ़ाफ़ो यादि करे ॾिजो। इहो वरी मन में चवंदा आहिनि। असांजो हुते वियासीं, ॾिठोसीं मेन गेट ते को माण्हू ई कोन्हे। मुंहिंजो जया पार्टी पूरी। एॾी सुञा तूं अंदर त वञी पहिरीं ॾिसी अच, तकिड़ो न ॻाल्हाए। अंदर वियुसि त पब्लिक खोड़, 2-2.5 हज़ार माण्हू। अरे मुंहिंजो जया हलिया, माल न खपी वञे। अॻे वारो रवाज़ कोन्हे। हीअं अॻे त कंहिंजे घर शादीअ में वञो न त बाक़ाइदे पंगत में विहारींदा, पातलूं ॾींदा, आइटमूं ठहंदियूं कुल 5 या 6। पोइ ही मुंहिंजे पारां, ही माणे जो, ही पिणे जो, गोटा ॾेई खाराईंदा। छो आइटमूं 6 ईंदियूं, भारतनि में खणी ठीकु आहे, ही मुंहिंजो। अरे ही हली वेंदई यार, हली। पोइ लोट जा घर। पर उहो समय लॻो। हींअर तव्हां कंहिंजे पार्टीअ में वञो, चाहे ग़रीब हुजे या करोड़पति हुजे, खणो पहिरीं फ़क़ीरनि वांगुरु प्लेट हथनि में, वरी ॿियो लाइन में। हा उन लाइन में बि जेको के न पहिरीं सभिनी थालियूं ॾिसंदा, तूं छा खणी आयो भई? ऐं उन में बि भाई आइटम, भाई घोट बि कालर पियो ॾेखारींदो, 32 आइटमूं ठाराइनि। हिक हिक खां पुछंदो कीअं कीअं वणी वणी। ए जिन आइटमूं त 32 ठाराई, पर प्लेट त हिकिड़ी। 3 भाॼियूं बुने में, त दाल बुने में, चांवर बुने में, त पूरियूं बुने में, त पकोड़ा बुने में, त चटणी बुने में, ॼमूं बुने में, त मिठाई बुने में। वरी खणी विझ ॼमूं वात में, ॼण चहिरो पकोड़ो पियो खाए। भाॼियुनि जी त सोडा एंट्री करे वेंदी आहे न।
वरी खाए पूरी तो ॼण मालपुड़ो वियो वात में, ॼमूं जी रस वरी ओॾां ट्रांसफर थी वेंदी आहे। ऐं उन में बि खणी आयासीं सभु ढिगलो और हबच थींदी आहे भई मथां का आइटम खुटी वञे, वो अॻो पोइ हिकिड़े हंधि हूअं चवंदा आहिनि भई हीउ सिस्टम ठाही अथनि छा लाइ, भई बचत थिए, भई माण्हू अजायो न वञे, पर सभिनी खां वधीक अजायो पर इन में थो वञे, बरो ॾेई था अचनि खणी था अचनि, हुन वञी छॾीसि न कहिड़ा पैसा ख़र्चा आहिनि। वञो होटल में उते छॾियो, हुन विढ़ंदा गारियूं ॾींदा, हीउ ठाहियो अथई पैसा वरिता अथई, पोइ असां खणी थालियूं वेठा खाऊं, पासीरा बीह, वरी कुतनि वांगुरु ॿाहिरि पासीरो बीह खाइणो आहे। कुर्सियूं माण्हू ईंदा 2,500 त कुर्सियूं वेचाईंदा 50 से पोड़नि लाइ। हा, उन्हनि ते अॻु में कब्जो रखियो हूंदो, अॻु में कब्जो जमाए वेठा हूंदा, जेकॾहिं उन मां वेठल मां हिकिड़ो न वियो कुझु खणण त कुर्सीअ ते माणस जो पर्स वरी खणी वञी कुर्सी अचे थो न, छोकिरो वियो आहे न विढ़ंदी। एॾो 32 आइटमूं कहिड़े कम जूं? मां पियो ॾिसां ओचितो परियां नज़र पई, भई घोट पी अचे वेठो, मुंहिंजो जय गोपी अचे वेठो, हुनखे वाधायूं ॾियासि ऐं तुंहिंजी शिकिल बि ॾेखारियां, सॼो चयो भाभीअ खे वठी अचिजा। मां जो वधियुसि त ॾिसां त गोपीअ जे हथ में हिकिड़ी वटी, गोपीअ जे हथ में हिकिड़ी वटी, उन वटीअ में सिंदूर, पोइ जेके महिमान आयल सभिनी खे वीचारो तिलक ॾेई पियो स्वागत करे, मुंहिंजा त ॻोढ़ा निकिरी आया। मूं चयो वाह भॻवान, यार हेड़ा भी माण्हू, न त माण्हू मेन गेट ताईं रुगो हथ जोड़े जिंद छॾाईंदा, न अचो हलो खाओ, ही हिक हिक खे तिलक ॾेई पियो स्वागत करे। यार ही सिंध में कहिड़े ॻोठ जो? 2 टिनि खां पुछम, केरु जवाब न ॾे, नेठि घोट वटि वियुसि, मुंहिंजो राजू यार तुंहिंजो पीउ ॾाढो खानदानी थी, उहो कीअं? मुंहिंजो ॾिस हिक हिक माण्हूअ खे 2,500 माण्हू आहिनि, हिक हिक खे तिलक ॾेई पियो स्वागत करे, पिणे जी बाहि निकिरी वेंदी, अची माट करे वेठो हुजे, मुंहिंजो पीउ स्वागत कंदो। मुंहिंजो छो ई छा थो करे, ही तिलक पियो ॾे न, चई धंधे ते ध्यानु ॾे, परमानंद ही कंहिंखे पियो तिलक ॾे, मुंहिंजो कंहिंखे, चई जेको ॾिसो था आइसक्रीम खाई निकिरे पियो न, निशानी पियो रखे। हिन हिकु दफ़ो खाधी आहे, ॿीहर घुरे घोटा ॾिजोसि, मुंहिंजो वाड़े वाह सिंधी सियाणा, मूं त जया खे मोकिलियो, मूं चयो वञी चंडी त को पोइ 10 ॿारनि खे बरो ॾेई पोइ निकिरजांइ, छो जो आइसक्रीम वणंदी अथसि न। हा, वरी महीनो खनि मुंहिंजो रत न पीजांइ, ऐं जे निकिरींदे न त तिलक न ॾियारजांइ। थोरी देरि खां पोइ नज़र पई ॾिसां घोट मां पई अचे, घोट मां जे हथ में हिकिड़ी प्लेट, उन में कचा चांवर पिया हुआ, पोइ जेको जिन खे तिलक ॾिनल 2 चांवर ढिड़िंग, सभिनी खे चंबड़ाई अचे ढिड़िंग। वरी मां आयुसि घोट वटि, मुंहिंजी यार तुंहिंजी माउ त खानदानी आहे, चई माठ करे वे परमानंद, उहा मुंहिंजे पीउ जी जोइ आहे, उहा घटि काठियुनि में ॿरंदी कोन यार, मां सुञाणासि। मूं चई चांवर पई चंबड़ाए, चई ध्यानु ॾे गोॾीअ जा, कंहिंखे पई चंबड़ाए? मुंहिंजो कंहिंखे, चई जेके असांजा मिट माइट आहिनि या सौट मासात आहिनि या उनजो औलाद आहे, उहे त 2 दफ़ा खाईंदा न आइसक्रीम। जो हा, चई ही चांवर उन्हनि खे पई चंबड़ाए जेको पहिरियों मर्द असांजो माइट आहे ऐं 2 दफ़ा खाई चुको आहे। हाणे इहा पकी निशानी थी वई, भई हिन 2 दफ़ा खाधी आहे, वरी घुरे निपुड़े साहु कढिजोसि, भले पुलिस केस थिए। हींअर माण्हू अलाह खां ॾाढा थी पिया आहिनि।